मौजूद आया मलिक जो इलाइक़ो है अब्दुल्ला गोट गरीब घर में मौजूद आया मुझे घर में ॾिसी सघो था त इहो मासूम नंढड़ो जेको मौजूद है जैसे कैंसर है अरमान अली डेरी इन सिलसिले में असां उनके घर पहुता आहियूं सोच टीवी की टीम जेका वारस आहिनि उन सां अचो त ॻाल्हि तकरीबन 3 साल थी चुका है 3 साल का बारी बिल्कुल क्लियर होंदो इन के को मथे में सूर पवंदो उन का पो दिया टेस्टूं थियूं दिया खबर पे दिन के ब्लड ट्यूमर आ पो जेको असा होयो डॉक्टर के दिखाईंदा रहासी पो कुछ प्राइवेट इलाज भी करायासी एको सरकारी को भी फोन नो करे हर कोई जवाब दे इन के बार चक्कर शेंटू भी लगियो एकड़ी शेंट ना का वई जेका वरी बियर में शेंट लगाई वई ब चक्कर ऑपरेशन थियो मना का शेंट नड़ी जेका पेट में लगाई वई आ दिमाग जो पानी गंदो इन निकरंदो उन खां पोइ इनके आगा खान खणी वियासीं पोइ उते जुमन असांजो हिकिड़ो डॉक्टर आहे जुमन उन इनजी ऑपरेशन कई आहे 8 घंटा ऑपरेशन हली आहे उन ऑपरेशन खां पोइ इहे इन अखियूं बखियूं बि फिरी वियूं आहिनि हिनजो ॻाल्हाइणु बंदि थी वियो हुयो हर शइ अञा ताईं क्लियर ॻाल्हाए कोन पियो ऐं अखि ॾिसे बि सही कोन थो अखियूं हेॾां अथसि ऐं उन खां पोइ वरी ॿीहर बीमारी उथली आहे वरी असां भॼ डुक कई आहे जेको ग़रीब आहियूं ऐं ख़र्च पिया था कयूं कर्ज़ त हींअर खयां आहिनि जेके बि खयां आहिनि उहे अञा असां ॾियण खां लाचार आहियूं असां वटि को माना अफ़सर या को वॾो माण्हू या असांजे को पाड़े जो को MPA वग़ैरह असां वटि कोन आयो आहे जंहिं अची असांजी का इमदाद कई हुजे या जांच कई हुजे उन खां अलावा हींअर असीं इंडस खणी वियासीं उन ॾिनो जवाबु बाबा हींअर हिनखे इलाही फैलिजी वियो आहे कैंसर ऐं असां कुझु नथा करे सघूं वरी बि तव्हां अॻिते कंहिं सुठी अस्पताल में हिनखे ॾेखारियो हींअर असांखे एतिरी ताक़त कोन्हे जो असां हिनखे वरी ॿीहर आगा खान जा नेशनल हॉस्पिटल खणी वञूं ऐं हिनखे ॾेखारियूं नुमाइंदो या को वस वारो तव्हां वटि का मदद जी के ख़ातिरी कराई आहे या को तव्हां वटि अञा ताईं पहुतो आहे न दादा असां वटि हींअर ताईं को बि शख़्स न आयो आहे सिर्फ़ु असां पंहिंजो पाण जेके बि आहियूं मां मामा आहियां फ़ी अब्दुल जब्बार नालो अथसि सो मेन जे वाड़े ते गुहाल कंदो आहे जंहिंजी 12 खां 13,000 तनख़्वाह आहे ऐं उते एतिरे में त न इलाज थो थी सघे न को घर जो ख़र्च हली थो सघे 5 पुट आहिनि माशाअल्लाह इहे नंढड़ा अथसि वॾा कोन्हनि कमाइण वारा सो वो ख़र्चनि में पूरा आहियूं बराल को कर्ज़ पटे सटे माण्हुनि खां अॻियां पुठियां पोइ असांखां जेको वस थिए थो बाबे वारनि खां असांखां गॾिजी कयूं था हींअर इलाही कर्ज़ पटे चुका आहियूं हींअर असांजे हालात माली हालात बिल्कुलु सही न आहे हींअर तव्हां महिरबानी तव्हां ॿारनि जी जेके सच TV वारा आया हुआ असां वटि तव्हांजी वरी तव्हांजा थोराइता आहियूं इनशाला असांजो तव्हां आवाज़ उथारींदा ऐं कोशिशि कयो त जीअं असांजी अची को वॾो को अची मदद करे वस वारनि खां कहिड़ो मुतालबो करण था चाहियो वस वारनि खे इहे था चऊं त ग़रीब लाचार बेवस आहियूं हिन जो इलाज सुठी कंहिं अस्पताल में कराइजे हिकु नसीब बचण मौत ज़िंदगी अलाह जे वस आहे लेकिन इंसान जी दिली हिकिड़ी मुराद पूरी थींदी आहे त के वॾा असांजा आया हेल्प कयूं असांजो इलाज करायूं नालो छा अथई जी स्कूल वेंदो है हाँ बाबा किथे आ तू बीमार आई जीअं त हीअ अरमान अली जा डॉक्यूमेंट्स आहिनि हॉस्पिटल जा ये CT स्कैन जो फाइल्स आहिनि ऐं उन खां पोइ हीअ आगा खान हॉस्पिटल जा पेपर आहिनि उन खां पोइ इंडस हॉस्पिटल आहे जिना हॉस्पिटल आहे असगर हॉस्पिटल आहे जंहिंखां पोइ हीअ ॿियो हिकिड़ो पर्चो आहे जंहिंमें नंढड़े ते ऑपरेशन ते 15 लाख रुपया लॻी चुका हुआ ऐं उनखां पोइ हीअ समूरा जेका पर्चा तव्हां ॾिसी सघो था इहे हिन मासूम नंढड़े जा आहिनि ऐं जंहिंजे इलाज जा इहे समूरा पर्चा हिकु रखियल आहिनि हिते उनखां पोइ हीअ पर्चो तव्हांखे आउं ॾेखारियां
त ही आगा खान जो आहे हिते नंढड़े ते ऑपरेशन ते 15 लख रुपया लॻी चुका हुआ ऐं उनजा समूरा डॉक्यूमेंट्स तव्हां ॾिसी सघो था त इनजा ऑपरेशन जा समूरा डॉक्यूमेंट्स चेकअप जा डॉक्यूमेंट्स डॉक्टर ज़ियाउद्दीन हॉस्पिटल ऐं उनखां पोइ MRI CT स्कैन जा इहे फाइल्स आहिनि। सो हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ मासूम अरमान अली आहे जेको बीमार आहे ऐं कंहिं वस वारे जी मदद जी मुंतज़र आहे। जेको ॿार आहे जिते असां आया हुआसीं उन सां पाण ॻाल्हायो अरमान अली जेको गुज़िरियल 3 सालनि खां जेको आहे बीमार आहे ऐं उन सां जेको आहे पहिरीं स्कूल वेंदो हुयो हाणे स्कूल वञण खां पोइ लाचार आहे। हिते जेका मौजूदु उनजा वारिस हुया उन्हनि सां पाण ॻाल्हायो उनजो इहो ई चवणु हुयो त हीअ स्कूल बि वेंदड़ हुयो पर हाणे उहो ॻाल्हाए ॿोलाए बि न पियो सघे। हिननि खे कैंसर आहे। इन्हनि बस वारनि खां ऐं मरीज़ जे चूंडण नुमाइंदनि खां घुर कई आहे त असां ग़रीब आहियूं ऐं असांजी मदद कई वञे ऐं अरमान अली जी के सुठी अस्पताल में उनजो बहितर नमूने सां इलाज करायो वञे। कैमरामैन कीप सगर सैयद सजाद अली शाह सोच TV कराची।